दोस्तों अस्सलाम वालेकुम। सबका पहिरीं सिंध ऐं सिंध खां ॿाहिरि रहंदड़ सभिनी असलो के सिंध वासियुनि खे सिंधी ॻाल्हाईंदड़नि खे अॼोको कल्चर डे मुबारक। दोस्तों अॼोको कल्चर डे इंतिहाई इम्पॉर्टेंट आहे। हिन जी जेका अहमियत आहे उहा वधंदी थी वञे। सिंध जे जेके मौजूदा हालात आहिनि उन में हिन वक़्तु जेका अॼु जे कल्चर डे जी जेका अहमियत आहे उहा शायदि 5 साल पहिरीं कोन हुई या 10 साल बि इवन हाणे पाण खे काफ़ी साल थी विया आहिनि जॾहिं खां पाण कल्चर डे मल्हायूं पिया। उन वक़्तु एतिरी न हुई। उन वक़्तु हिकिड़े सिर्फ़ु एंकर जेका ॻाल्हि कई हुई ऐं सिंध जी टोपी जे ख़िलाफ़ु जेका चिथर कई हुई, उन ते सिंध जे माण्हुनि जेको हिकिड़ो तमामु वॾो जेको हिकिड़ो जंहिंखे चइजे त रद्द अमल ॾिनो, उहो तमामु बहितरीनु हो। पर हाणे उनखां वधीक रद्द अमल ॾियण जी ज़रूरत आहे। हींअर सिंध खे ख़तरा उनखां वधीक आहिनि। उन वक़्तु असांजे कल्चर खे ख़तरो हो या कल्चर खे हिकिड़ी थ्रेट हुई, पर हिन वक़्तु असांजी जीअण खे थ्रेट आहे, असांजे दरिया खे थ्रेट आहे। ऐं इहा थ्रेट एॾी ख़तरनाक आहे। कंहिं दोस्त चयो त ऐं उन बिल्कुलु सही चयो त असां सिंध बिल्कुलु जेको आहे उहो बाबुल इस्लाम न आहे, पर बाबुल ही इस्तसाल आहे। असांजो जेको मुसलसल सिंध जो जेको इस्तसाल कयो पियो वञे ऐं उन इस्तसाल खे रोकण लाइ सिंध में बधी मुहबत ऐं उन लाइ हिकिड़ी मज़बूत ऐं जदोजहद जी ज़रूरत आहे। कि जेको अॼु सिंध जा माण्हू जेको सिंध सां मिलनि पिया ऐं पंहिंजी मुहबत जो जेको इज़हार कनि पिया, उन खे एप्रिशिएट करे सघिजे थो। पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे, मुंहिंजो इहो मैसेज आहे त हिन अहिड़नि मौक़नि ते हिन सॼी जेका कल्चरल स्ट्रेंथ आहे इन खे कंहिं पॉलिटिकल स्ट्रेंथ में तब्दील करण जी ज़रूरत आहे। जेसीं ताईं असां इन खे पॉलिटिकल स्ट्रेंथ में तब्दील न कंदासीं तेसीं ताईं इहा सॼी जेका जदोजहद आहे इहा मीनिंगलेस रहंदी। सो मुंहिंजो ख़्यालु आहे त असां मुंहिंजा जेके दोस्त आहिनि उहे सम्झनि पिया ऐं हिन वक़्तु जेके मां ख़ासि करे पॉलिटिकल पार्टी खे त नथो चवां, पर उहे माण्हू जेके सिंध में जंहिंजी तमामु घणी रेस्पेक्ट आहे, जंहिंमें सिंध में उन्हनि माण्हुनि जी जेके लिखणियूं आहिनि, उन्हनि माण्हुनि जा जेके राया आहिनि, उन्हनि खे जेका वैल्यू ॾिनी वञे थी, उहे सिंध जे हक़नि जी ॻाल्हि त कनि था, पर उहे सफ़ा एपॉलिटिसाइज़ लॻा पिया आहिनि। उन्हनि खे घुरिजे त को अहिड़ो प्लेटफॉर्म, को अहिड़ो हिकिड़ो पॉलिटिकल हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म जोड़णु घुरिजे जंहिं ते असां सभु वेही उते ॻाल्हाए सघूं। असां सिर्फ़ु मीडिया ते ॻाल्हायूं था, सोशल मीडिया ते ॻाल्हायूं था, पोस्टूं कयूं था, मुंहिंजे ख़्याल इहो काफ़ी आहे। इन जे लाइ ज़रूरी आहे असां यकीननि पंहिंजी धरती सां मुहबत कयूं था, उन खे असां सेलिब्रेट कयूं था, इहो बहितर ॻाल्हि आहे। पर उन खां अॻिते वधण जी ज़रूरत आहे। हीअ ख़तरो वधीक आहे। असां वाकई समी बलोच जी ॻाल्हि वांगुरु काशी अञा खटी न आहे जो असां जेको आहे सो धमाल हणूं। ठीकु आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे समी साहिब हिते थोरो जज़्बाती थी था वञनि, पर मुंहिंजो जेको ज़ाती ख़्यालु आहे त हीअ जेको कल्चर डे आहे उन खे सेलिब्रेट करण बि ज़रूरी आहे। हिन वक़्तु असांखे सभु ॻाल्हियूं यादि न अचणु खपनि, पर ॿियूं जेके ॻाल्हियूं आहिनि उहे यकीननि इम्पॉर्टेंट आहिनि। जेको सिंध जो मुसलसल जेको इस्तसाल थिए पियो, तव्हां ॾिसो त हिन वक़्तु मुल्क जी जेका मौजूदा सूरत हाल आहे उहा कहिड़ी आहे। पंजाब जा माण्हू पाण चवनि पिया त पाकिस्तान में पंजाब जे ठहण जो को रोल कोन हो, ऐं सिंध जा माण्हू खे ख़बर आहे पाकिस्तान ठहण में सॼो रोल ई सिंध जे माण्हुनि जो आहे। KPK किथे बीठो आहे हींअर, जेको बलोचिस्तान आहे उहो किथे बीठो आहे हींअर। सिंध ऐं पाकिस्तान पंजाब जी जेका सियासत आहे उहा बिल्कुलु डिफरेंट दगनि ते आहे। सो असां सभिनी खे इन्हनि जेके दग आहिनि डिफरेंट उन्हनि खे कंसोलिडेट करण जी ज़रूरत आहे। सिंध में जेके रंग आहिनि उन्हनि खे बि कंसोलिडेट करण जी ज़रूरत आहे। असांखे सम्झण जी ज़रूरत आहे। ऐं मुंहिंजा सिंध जा जेके ॾाह आहिनि उन्हनि खे अपील आहे त असांखे सम्झायो, असीं सभु जेके आहिनि से उन्हनि प्लेटफॉर्म जो जेको आहे सो हिसो थियूं ऐं सिंध जे लाइ पंहिंजे पंहिंजे प्लेटफॉर्म ते सिंध धरती जे हक़नि जे लाइ ॻाल्हायूं। यकीननि कल्चर डे ते असां सभु जुड़ूं था, असां सभु मिलूं था, उहा बि हिकु चङी ॻाल्हि आहे। पर इन खां पाण खे मां हिकु दफ़ो वरी चवंदुसि अॻिते वधण जी ज़रूरत आहे। अॻिते वधी सिंध जे हक़नि जी बाक़ाइदे जदोजहद जी शुरूआति कयूं। सिंध जी जेका तारीख़ आहे उहा असांखे ॿुधाए थी त हुननि हमेशह जदोजहद कई आहे ऐं हमेशह नतीजनि वारी जदोजहद कई आहे। अचो थी नतीजनि वारी जदोजहद जी हिकु दफ़ा ॿीहर आगाज़ कयूं। थैंक यू।